कफन। मुझी हिकड़ी न्याणी ताजे झेड़न जे एवज़ में वई हली। हाणे मूं वटि छा आहे जो एवज़ में ॾींदुसि? छो था पंहिंजे पीउ जी छातीअ खे मुॾी छुरीअ सां चीरियो? बाबा असांखे झेड़े वारी कान हुई। इन जबार जो मथो जाइ ते कोन आहे, अॼु बची वियो बस। मुक़दर जी मारियल मारवीअ मजबूरी खां मुंहुं लिकायो आहे चाचा। सभिनी जी नज़रुनि में मां निभागी आहियां ऐं मुंहिंजो मुंहुं केर बि ॾिसणु पसंदि नथो करे। हिन जे करे मुंहुं लिकायूं थी वतां। रोज़ रोज़ मुंहुं पाण खां नथी मुड़ी। चाची घर जो कमकार त करणो आहे, सो कीअं कयां? रात जो कम कंदी कर, ॾींहं जो वञी कंहिं कमरे जी कुंड में मर। जीअं मुंहिंजूं अखियूं तोखे न ॾिसनि, निभागी। हाणे भली तूं मुंहिंजी सेज जो सिंगार थी, अञा केतिरा पहाड़ पिसराईंदी? दिल त मुंहिंजी बि नथी मञे तोखां परे, पर छा कयां, ॼण अम्मा जी अखियुनि में साॻिया ई सूर। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।